अली अमीन जी तकरीर ते माफ़ी नाहे घुरी, हुन जेको कुछ चयो सब ठीक आहे। आज़ादी बाद पीटीआई चेयरमैन जूं मीडिया सां ॻाल्हियूं, चयाई सहाफ़िन बाबत गुफ्तगू ते माज़रत कई। छा के मुल्क में जलसो सतबदरा 8 वॻे ख़त्म करण ते केस दाख़िल थींदो आहे। उम्मीद करियूं था त अदलिया किरदार अदा कंदी। पीटीआई MNSC रिमांड के हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। पीटीआई MNSC गिरफ्तारियुनि ते क़ौमी असेंबली में एहतजाज। स्पीकर एयाज़ सादिक चयो त ॻाल्हि जेको कुझु थियो उन ते ख़ामोश नथा रही सघूं। गिरफ्तार कंदड़नि ते केस दाख़िल करण जो ऐलान। पीटीआई असेंबली मेंबरनि जा प्रोटेक्शन ऑर्डर जारी। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो त लीडर खे छॾाइण लाइ वेंदड़ पाड़ बंदि थी विया। गिरफ्तारियुनि ते PPMQ मुतहदा ऐं JUI पारां पीटीआई मेंबरनि जी गिरफ्तारी जी मज़म्मत। इस्लामाबाद में सदर आसिफ अली ज़रदारी सां अब्दुल कदीर खान अस्पताल ट्रस्टी चेयरपर्सन डॉक्टर दीना खान की क़यादत में वफ़द की मुलाकात। सदर मुआशरे जे महरूम ऐं पुठिते पियल तबके के मुफ़्त तिबी ऐं सिहत जूं सहूलियतूं फ़राहम कंदड़ ट्रस्ट सां सहकार की ख़ातिरी कराई। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी ज़रूरतमंद माण्हुनि के सिहत जूं सहूलियतूं फ़राहम कंदड़ ट्रस्ट जे ख़िदमतनि के साराहियो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त डॉक्टर अब्दुल कदीर खान जे क़ौम लाइ ख़िदमतनि ते समूरी क़ौम संदसि कर्ज़ी आहे। Speaker Saab, we have an agenda for today, and I think that we've spent a lot of time talking about the issues earlier. So back to the agenda. I would like to invite the attention of Ministry for Industries and Production to a matter of urgent public importance regarding the closure of utility stores and packed PWD, leading to unemployment of nearly 25,000 persons, causing grave concern amongst the public. पीपल्स पार्टी MNA आसफा भुट्टो ज़रदारी पारां क़ौमी असेंबली में यूटिलिटी स्टोर्स बंद करण बाबत ध्यान छिकायो नोटिस। चयाई यूटिलिटी स्टोर्स बंद करण ते हज़ारे मुलाज़िम बेरोज़गार थी वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर तरदीद कंदे चयो त यूटिलिटी स्टोर्स बंद न कया वेंदा। पीटीआई MNSO 8 ॾींहं जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। शेर अफजल मरवत, ज़ैन कुरैशी, आमिर डोगर, नसीम शाह, अहमद चठाई, शेख वकास अकरम, शोएब शाहीन ऐं ॿिनि अखबारनि जो 8 ॾींहं जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। दहशतगर्दी जी ख़ात्मे वारी अदालत महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर खे आज़ाद कराए वियो। संदसि नालो थाणे संचानी केस मां डिस्चार्ज। सिंध असेंबली में इलेक्ट्रिक जो लाइसेंस रद्द करण ऐं इलेक्ट्रिक के क़ौमी मिल्कियत में वठण बाबति ठहराव इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर। पीटीआई जे हिमायत याफ़्ता उम्मीदवार पारां पेश कयल ठहराव जी पीपल्स पार्टी बि हिमायत करे छॾी। सिंध असेंबली जे 11 रुकनी ख़ुसूसी कमेटी जोड़ी हैस्को के इलेक्ट्रिक ऐं सेको इख्तियारनि खे तलब करे खाइन पुछाणो कयो वेंदो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो चमड़ा हित के इलेक्ट्रिक कराची जे शहरनि जी ज़िंदगी आसान बणाए छॾी आहे। बरसातनि बाद सिंध में नुक़सान इमदादी कार्रवाइयूं न थियण बाबति ठहराव रद्द। तंज़ीला कमरानी सादिया चाबे जे पेश कयल ठहराव जी हिमायत कंदे चयो त सियासी तंज़ीमूं पंहिंजे वर्करनि खे औरतुनि जो एहतराम करणु सेखारनि थियूं। इनको ये भी पता नहीं कि इनके उमर अयूब साहब और गौर साहब वो इस वक्त सहाफियों से माफिया मांग रहे हैं, माफिया मांगते फिर रहे हैं कि जी हम माफी मांगते हैं कि हमारे चीफ मिनिस्टर ने एक बहुत ही घटिया बात की है। और अभी तो इनको बाल भी भागा नहीं हुआ। कितना टाइम हो गया इसको घड़ी चोर को अंदर जाते हुए? कितना टाइम हुआ? 1 साल भी नहीं हुआ ना अभी। अच्छा 1 साल हुआ होगा। यहाँ पे 12-12 साल मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब ने जेल काटी है। इमरान खान पाकिस्तान सां मुख़लिस नाहे, उन शख़्स के रुगो कुर्सीअ सां प्यार आहे। IMF के ख़त लिखी मुल्क जो ॾीवालो कढण जी कोशिश कई वई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिली नामेमर जो सिंध असेंबली में ख़िताब। चयाई इमरान खान जो इक़्तिदार में अचण मुल्क ख़िलाफ़ आलमी साज़िश हुई। मक़बूलियत हूंदे त छा तव्हां नव में जहिड़ा सान्या कंदा ऐं कानून खां आज़ा हूंदा? छा जेको मक़बूल हुजे उन के समूरा ॾोह माफ़ आहिनि। मेरी समझ से बाला है कि इस तरह की कार्रवाई शुरू क्यों की जाती है। इस वक्त जो मुआहदा फ्लोट किया जा रहा है या तो ये ट्रायल बलून है जिसको मैं कहती हूँ कि हम सब मुस्तरद करते हैं। सिंध में पानी की खोट है जैसे वफाक तरफा नजरअंदाज कयो पियो वञे। सेनेटर शहरी रहमान जो सेनेट इजलास के ख़िताब। चयाई इरसा एक्ट में तरमीम सां चेयरमैन इरसा वफाकी हुकूमत जो मुलाज़िम बणिजी वेंदो।
पार्लियामेंट जे आते मां गिरफ्तार कयल पीटीआई जे MNS खे आज़ाद करण जो हुकुम। IG इस्लामाबाद SSP ऑपरेशंस क़ौमी असेंबली जे स्पीकर जे चैम्बर में पेश। स्पीकर सरदार अयाज सादिक पारां गिरफ्तारियुनि ते कावड़ जो इज़हार। मामले जी इंक्वायरी रिपोर्ट पेश करण जो हुकुम। स्पीकर जी सदारत हेठ पार्लिमानी पार्टियुनि जे अॻुवाणनि जो इजलास। गुज़िरियल राति पेश आयल पाके ते पार्लिमानी अख़बारनि सां मुशावरत। स्पीकर पार्लियामेंट जे दाख़िले ख़ारजी रस्तनि जूं फुटेजिस घुराए वरितियूं। पीटीआई अख़बार अली मोहम्मद खान पर पाके बाद फुटेजिस स्पीकर हवाले करे छॾिया। स्पीकर जो चवणु आहे त गुज़िरियल राति जेको कुझु थियो उनखे पार्लियामेंट ते टियों भेरो हमलो सम्झे थो। पार्लियामेंट जे गेट जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ घुरायूं आहिनि। यकीनी तौर ते एक्शन वरितो वेंदो। पार्लियामेंट मेंबरनि खे दरवाज़े ते गिरफ़्तार कयो वियो। बाक़ी छा बचियो? इहो पार्लियामेंट या आईन ते हमलो आहे। स्पीकर खे संजीदगीअ सां इंक्वायरी करणी पवंदी। जेकॾहिं कार्रवाई न कई पई त इहो सिलसिलो रुकिजी न सघंदो। पीपल्स पार्टी MNS सईद अमीद कमर जो क़ौमी असेंबली में ख़िताब। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त पाकिस्तान खे दहशतगर्द गिरोहनि खां छुटकारो ॾियारण जो वक़्तु अची वियो आहे। दहशतगर्दी हर रूप में मज़म्मत लाइक़ु आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ौमी धारा पाकिस्तान जो आवाज़ आहे। दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जी ANP सेनेटर अहमद वली ख़ान सां मुलाक़ात। KP में अमन अमान जी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवठ। अमेरिकी दबाव ईरान पाइपलाइन मुआहिदो पूरो करण न पियो ॾे। बचाव वारे वज़ीर जो एतराफ़। ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त पाक ईरान गैस लाइन मुआहिदो पाकिस्तान जी बका जो मामलो आहे। हू $18 अरब किथां ॾींदा? मौजूदा माली हालतनि में हू $18 मिलियन बि नथा ॾेई सघनि। अमेरिका सां डिप्लोमेसी कई वञे त उहो मुआहिदो मुकमल करण ॾे। सिंध सरकार मंशियात जी तैयारी में इस्तेमाल थींदड़ शयुनि जे विकिरे ते पाबंदी लॻाए छॾी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायत ते मंशियात जी तैयारी में इस्तेमाल थींदड़ शयुनि जे विकिरे ते पाबंदी लॻाए कलम 144 लागू कयो वियो। शर्जील मेमण जो चवणु आहे त पाबंदी सिंध में मंशियात जे इस्तेमाल ख़िलाफ़ जारी जंग जो अहम क़दम आहे। अहिड़नि शयुनि जो विकिरो रोकणु आहे जेकी शयूं मंशियात जी तैयारी में इस्तेमाल थियनि थियूं। मली जे काठोड़ वारे इलाइक़े में गुज़िरियल राति पुलिसरा नमूने गुम थियल जवान जो गोलियूं लॻल बोरी बंद लाशत। गुलसन जोकियो ॻोठ वासी गुलाम मुस्तफ़ा उर्फ राजा जोकियो जो गोलियूं लॻल बोरी बंद लाशत आयो। पुलिस चवणु आहे त जवान जो लाश वादी हुसैन कब्रिस्तान भरिसां मिलियो। खेसि गोली लॻल आहे। जांच कई पई वञे। पीर जो ॻोठ में जागीराणी सोलंकी खूनी तकरार जो निबेरो। धुरियुनि मथां मजमूई तौर ते 2 करोड़ 19 लख ॾंड मुक़रर। जिरगे में सोलंकी धुर ते 1 करोड़ 20 लख ऐं जागीराणी बिरादरी ते 99 लख रुपया ॾंड विधो पियो। धुरियूं खीर खंड 2 महीननि दौरान खूनी तकरार में ॿिन्ही धुरियुनि जा 7 ॼणा क़तल ऐं 2 वाटाड़ुनि समेत 17 माण्हू ज़ख़्मी थिया हुआ।